बुलरी शाह करी में टाउन मुलाज़िम पारां मुतालबे की मञता लाइ अॼु हथनि में बैनर खणी टाउन ऑफिसर बुलरी शाह करीम खां कारो गुंगरो ताईं सुमन अली ताईं अली मोहम्मद मेमन हुजूर बख्श जमारी की अगवानी में सख्त नारेबाजी कंदे रैली कढी एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हणी रोड ब्लॉक करे विधो। बिन्हीं पासनि खां गाॾियूं बीह रहियूं ऐं मुसाफ़िर सख़्त परेशान थी रहिया। एसटीपी जे मरकज़ अगवान अहमद नूना, ज़िले अगवान इक़बाल हाजाणू, वापारी अगवान हाजी इस्माइल मेमन पुण शिरकत कई। उन मौके ते टाउन मुलाज़िम अली मोहम्मद मेमन, हुजूर बख्श जमारी, एसटीपी अगवान अहमद नूनारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टाउन मुलाज़िम 2 महीननि जूं पघारूं न ॾिनियूं आहिनि ऐं मुलाज़िम जी पघार मां नाइजाइज़ कटौती कई आहे। 4 सालनि जो डिफरेंस बि नाहे मिलियो, जंहिं करे अॼु मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज करे धरणो हयो आहे। जॾहिं त ॿिए पासे रोज़गार अज़ीज़ुल्लाह सुमरो धरणे वारे हंधि पेची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे जाइज़ मुतालबनि जे हल थियण जो यकीन ॾियारियो। रिपोर्ट दिलनवाज़, बुलरी शाह करीम, शाहीन न्यूज़। जिंदाबाद। जायज़ मसला हल कयो।